नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट के सीनियर तरीन जज जस्टिस उमर अता बंदियाल 28वें चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के उहदे जो हलफ खणी वरितो। ऐवान सदर इस्लामाबाद में थियल तकरीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी जस्टिस उमर अता बंदियाल का चीफ जस्टिस के उहदे जो हलफ खणायो। वज़ीर आज़म इमरान ख़ान फ़ौजी सरबराहन जजन वकीलन और वफ़ाक़ी वज़ीरन समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि की शिरकत। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो चवणु आहे त जज पंहिंजे इस्लाह कंदा आहिनि। उन करे जस्टिस फ़ाइज़ ईसा केस में अक्सरियत में तब्दील थी। अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ सोशल मीडिया ते तूफ़ान बर्पा कयो वियो। सोशल मीडिया ते जजन ख़िलाफ़ ज़ाती तनक़ीद कई पई वञे। बार जजिस ते तनक़ीद ख़िलाफ़ किरदार अदा करे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह पारां लोकल गवर्नमेंट एक्ट ते अपोज़िशन सां ॻाल्हियुनि बाबति ब्रीफिंग। नासिर शाह जो चवणु आहे त जेके ॻाल्हियूं तय थियूं आहिनि उन्हनि ते अमल करण लाइ कमेटी क़ाइमु आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कमेटी नोटिफाई हूंदी ऐं उन जा TORs बि नोटिफाई हूंदा। सुप्रीम कोर्ट में अॻूणे SSP राव अनवर ख़िलाफ़ अदालत खां मथां क़तल केस की ॿुधणी। अदालत राव अनवर जो नालो ECL मां कढण वारी दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। ECL मां नालो कढण लाइ लाॻापियल फोरम सां राब्तो करण जी हिदायत। मुल्क में कोरोना वायरस बि 29 मरीज़ फौतुनि जो 29,330 थी वियो। 24 कलाकनि दौरान 6,047 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 14,36,413 थी वियो। हेल ताईं 13,04,908 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस की शरह 8.88% रही। मुल्क में महंगाई की शरह 2 सालन की बुलंद तरीन सतह ते पहुंचण बावजूद हुकूमत महंगाई न हुजण की दावा कर रही है। 0.39% इजाफे से महंगाई की शरह हाँ 13% थी चुकी है। हुक्मरान कड़ी मुँह से दावा कर रहा है तो मुल्क में महंगाई ना है। PP अगवान शीर रहमान जो ट्वीट। सिंध रेंजर्स और एंटी नार्कोटिक्स फोर्स जो इंटेलिजेंस ॼाण की बुनियाद ते कराची के इलाइक़े लांढी जंजाल ॻोठ और खोखरा पार मलीर में मनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन। 5 मनशियात फ़रोश गिरफ़्तार जवाबदारनि में राव नदीम अली, मोहम्मद अवैस उर्फ मामा, अमानुल्ला और कमाल अफसर शामिल। संदन कब्ज़े में 69 किलोग्राम चर्स बरामद कई गई। काज़ी अहमद वेझो ज़मीन की मालिकी तां खोसा बिरादरी में हलंदड़ तकरार तां फायरिंग। एक जणो क़तल। ॻोठ शमीर खोसो में फायरिंग में रजब अली खोसो मारिजी वियो। कुबे सईद खान लॻ ॻोठ रज़ा मोहम्मद बिरोई में पुट हथां इतफ़ाक़ी गोली लॻण सबबि माउ मारिजी वई। तारिक़ ख़ासकेली पिस्टल साफ़ करे रहियो तो ओचितो गोली छुटण सबबि नवाबी ख़ातून मारिजी वई। दादू में कचहरी रोड तां ख़ानगी बैंक पुठियां एक शख़्स जो लाश हथायो। सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। मधे जी भरिसां ॻोठ माणक जी वांड में मारिजी वियल अली हसन जतोई जे तदफ़ीन वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो ऐं नई गाह जा पुलिस को बि जवाबदार गिरफ़्तार करे सघी। ऐं धाबे जी पंपिंग स्टेशन में बिजली के ब्रेकडाउन सबबि पानी की पाइपलाइन धमाके से फाटी पई। 72 इंच ख़तर की पाइपलाइन फाटण सबबि कराची के पानी सप्लाई मुअतल थी वई। हज़ारे गैलन पानी ज़ाया थी वियो। प्रेशर वधिक हुजण सबबि पानी घरनि में काहे पियो। पंप हाउस कॉलोनी ऐं भरपासे जे ॻोठनि में आरज़ी तौर क़ौमी शहरा सां राब्तो कटिजी वियो।